बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम इलाक़ाई اشوز में मैं आवाज मेजबान जावेद उस्मान बजराणी, जमात اسلامي जा सूबाई अॻवाण मौलाना अब्दुल्हफीज़ बजराणी, सीनियर صحافي मोहतरम عديل मोहर साहब। असीं पंहिंजे मोहतरम महिमान सां गुफ़्तगू कंदासीं जेको ज़िले शिकारपुर में जेको कचो आहे, बदमनी जी लहर आहे, उते जेको कुझु ॾींहं पहिरियों उते वाक़ियो पेश आयो। पुलिस ऑपरेशन दौरान हथियारबंद जी ॿ पुलिस एहलकार ऐं हिकु फोटोग्राफर शहीद थी विया। उन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। सभ खां पहिरियां मौलाना अब्दुल्हफीज़ बिराणी साहब, साईं ॿुधाइजो त असां जेका अपर सिंध में आहे उहा बदमनी इंतिहाई जोर चढ़ियल आहे। जेको आहे त कुझु ॾींहं पहिरियां पुलिस पारां ऑपरेशन बि शुरू कई वई, पर अचानक जेको वज़ीर आला जो दौरो थियो शिकारपुर वारो, उन खां पोइ जेको आहे उहा ऑपरेशन रोकी वई। जेको आहे त अचानक SSP खे बि बदिली कयो वियो ऐं DIG लाड़काणे खे बि बदिली कयो वियो। इन मजमूई सूरतहाल ते तव्हांजो छा चवणु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जावेद भाई बड़ी महिरबानी आहे। पहिरीं ॻाल्हि त असां शहीद थींदड़ सिपाहियुनि ऐं पुलिस एहलकारनि सां तज़ियत था कयूं, दिली हमदर्दी जा इज़हार था कयूं। उहे शहीद थिया आहिनि अवाम जी जान माल जी तरफ़ जे लाइ। बाक़ी जो सही तालुक़ु आहे अपर सिंध जे अमन अमान जो, अपर सिंध जो अमन अमान उहो पीपुल्स पार्टी जी हुकूमत ॼाणी वाणी ख़राबु कयो आहे। मां इन करे चवां थो ॼाणी वाणी त आख़िरी इहो कचे जो दरिया या कचे जो इलाइक़ो सिर्फ़ु असांजे अपर सिंध में न आहे, बल्कि इहो सिंधू दरिया KPK खां अचे थो, सॼो पंजाब झागे अचे थो, उते बि कचो आहे। तव्हांखे यादि हूंदो त कुझु अर्सो अॻु छोटू गैंग जे नाले सां पंजाब में उन वॾियूं कार्रवायूं कयूं, माण्हुनि खे तमामु घणो तंग कयो, हेवाऊं ऐं थ्रू वधी वियूं। उते उन वक़्त जे वज़ीर आला शहबाज शरीफ़ फ़ौज खे इन्वॉल्व करे उन गैंग जो ख़ात्मो करे छॾियो ऐं उते उन एतिरी डेवलप कई आहे कचे जे इलाइक़नि में, ऐं बहितरीन डेवलप कई आहे। उनखे स्कूल ॾिना आहिनि, कॉलेजिस ॾिना आहिनि ऐं कचे जे माण्हुनि खे सहूलियतूं ॾिनियूं आहिनि। जॾहिं त असांजो उनजे मुक़ाबले में असांजे सिंध वारे इलाइक़े ख़ासि तरह अपर सिंध में कुझु बि न आहे। कचे जे माण्हुनि खे सिंध सरकार धाड़ेलनि जे रहम करम ते छॾे ॾिनो आहे। इन करे हाणे उते जेको अहिड़ो कल्चर डेवलप थियो आहे, अहिड़ो धाड़ेल कल्चर डेवलप थियो आहे, जंहिंखे क़ाबू करणु हिन जे वस जी ॻाल्हि ई आहे। वज़ीर आज़म साहब जॾहिं इन ॻाल्हि ते एक्शन कयो आहे ऐं वज़ीर दाख़िला खे मोकिलियो आहे, उन CM सिंध सां मीटिंग कई आहे, पोइ बि उन्हनि खे अहसासु न आहे थो त असांखे कुझु करिणो आहे। न आहे जो असांजा सिपाही शहीद थिया आहिनि, एहलकार शहीद थिया आहिनि, बल्कि उन खां अॻु में DSP शफीला शहीद थियो, असांजे करमपुर जो SHO बकराणी साहब शहीद थियो। इन्हनि छा कयो आहे? इन करे असां इहो महसूसु कयूं था, इल्ज़ाम न बल्कि हक़ीक़त आहे त सिंध सरकार पीपुल्स पार्टी हुकूमत चाहे थी त सिंध में बदमनी रहे ऐं सिंध में वॾेरनि जो राज रहे, ॾाढो सो गाबू वारो माहौल रहे। इहो उनखे सूट करे थो ऐं इन ज़रिए सां ई हू सिंध क़ाबिज़ रही सघनि था। जेकॾहिं सिंध में अमन हूंदो, शांती हूंदी, सुकून हूंदो, माण्हू आज़ादी इज़हार जो उनखे हक़ हासिल हूंदो, त शायदि हिननि खे केरु ॾींदो वोट। इन करे हू चाहिनि था त सिंध जो माण्हू ग़ुलाम हुजे, असां वटि यरमाल हुजे ऐं इहो धाड़ेलनि जे चंबे में हुजे। इन करे असां सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं त आख़िर सिंध जे माण्हू खे तव्हां इहो छो यरमाल बणायो आहे। इन करे उनखे इन धाड़ेल कल्चर खां निजात ॾियारियो, पोइ संजीदा एक्शन खणो। सीनियर सहाफ़ी आयो आहे, काफ़ी सालनि खां सिंध जे मसइलनि ते, चाहे उहे मसइला क़बीलाई सूरत जे हवाले सां हुजनि, चाहे उहे मसइला जेके आहिनि धाड़ेल कल्चर जे हवाले सां हुजनि, तव्हां लिखंदा आया आहियो। तव्हांखे जेको शिकारपुर वारो वाक़ियो आहे हिन जी बि बख़ूबी आगाही आहे। तव्हांजो हिन मजमूई सूरतहाल ते छा चवणु आहे? मजमूई सूरतहाल त बदमनी वारी आहे, हुनते इत्मीनान कंहिंखे बि न आहे। हर को परेशान आहे ऐं हर को हुकूमत ॾे ॾिसे थो ऐं हुकूमत जी फोर्स आहे पुलिस सिंध हुकूमत जी। सो अमन अमान सिंध हुकूमत जी सूबाई ज़िम्मेदारी हूंदी आहे, उहा अमन कराए, पुलिस जे ज़रिए कराए ऐं पुलिस खे जेको आहे सो बाख़्तियार बणाए, पुलिस खे जदीद हथियार न वञनि, पुलिस जी उन हिसाब सां माना पोस्टिंग ऐं ट्रांसफर कई वञे। हिते जेको आहे सो ट्रांसफर, पोस्टिंग, प्रमोशन वॾेरनि जे हथ में आहे। वॾेरा पंहिंजी मर्ज़ीअ सां पुलिस जी पोस्टिंग कराइनि था, पुलिस खां कमु वठनि था। वरी धाड़ेल बि वॾेरनि जा ई पालतू, उन्हनि जा ई जेको आहे सो पालियल जेको माण्हू आहिनि।
सो हाणे उहे बदमनी कनि था, वरी पुलिस सां टकराव थिए थो, पुलिस अमन नथी कराए सघे, अमन ते ज़ाब्तो जेको आहे सो हुन बदमनी ते ज़ाब्तो नथो अचे, त उन में वॾे में वॾो किरदारु जेको आहे उहो आहे वॾेरे जो। उन वॾेरे खे जेसि ताईं सियासी तौर ते कमज़ोर न कयो वेंदो, वॾेरे खे डिसओन न कयो वेंदो, लातालुक न कयो वेंदो हुकूमत खां, सियासत खां, तेसि ताईं धाड़ेलनि खे सपोर्ट इनपुट पियो मिलंदो रहंदो। सो तव्हां ॾिसो था त सियासी मजबूरी आहे हुकूमत जी, त सियासत में कुल वॾेरा आहिनि, वोट उन्हनि जे हथ में आहिनि, उन्हनि जे ज़रिए हुकूमत खे जेको आहे सो उहो सपोर्ट मिले थी पई, ऐं उन्हनि जो लिहाज़ करे हुकूमत जेको आहे सभु इदारा ऐं पुलिस बि उनजे हवाले करे था छॾनि। सो इन जे करे हाणे जेसि ताईं सियासत मां वॾेरो न निकिरंदो तेसि ताईं जेको आहे सो धाड़ियल कल्चर न वेंदो। ही मां तव्हांखे ॿुधायां त पुलिस खे जेको आहे सो वॾेरे हथ में लठ वांगुरु ॾिनो वियो आहे, ऐं इन लठ सां पुलिस अवाम खे मारे थो, अवाम खे जेको आहे सो हकले थो, जीअं धनारनि खे ढोरनि खे हकलींदो आहे। ऐं साॻी नमूने वरी जेको आहे सो जीअं पुलिस हुन जी सम्झो त खॿे हथ जी ताक़त आहे, त वॾेरे जी सॼे हथ जी ताक़त जेका आहे उहो धाड़ियल आहे, उहो उनजो ई बाठो आहे। लठ ऐं बाठे जो पाण में टकराव कॾहिं कॾहिं थिए थो, जेके ऑपरेशन चऊं था। सो इहा ऑपरेशन तेसि ताईं माना खे रिज़ल्ट न ॾींदी जेसि ताईं उन ऑपरेशन खे मौसर न बणायो वेंदो। तयारी कई वञे, हिकु त तयारी सां नथी थिए, ऐं ॿियो जेको आहे सो जीअं ई ऑपरेशन शुरू थिए थी त वरी हुनखे रिवर्स ब्रेक ॾिनो थो वञे, गियर लॻायो थो वञे, ऐं पोइ जेको आहे सो उहा ई बदमनी वरी उतां ई शुरू थी थिए। कॾहिं जेके बि माण्हू गिरफ़्तार थींदा आहिनि उन्हनि खे बाद में ख़बर ई नथी पए त कंहिंखे सज़ा मिली न मिली, उहे छॾाइजी था वञनि पिया, उनजी वरी मालिकी थिए थी पई। सो हिन वक़्तु बि जेकॾहिं पुलिस खे सही नमूने में फोर्स तौरु ताक़त तौरु इस्तेमालु कजे त पुलिस खे अख़्तियार न वञनि ऐं पुलिस खे वॾेरे जे कंट्रोल मां आजो कयो वञे। तंहिंजे करे पुलिस खे बाख़्तियार कयो वञे ऐं उनखां पोइ धाड़ियल कल्चर खे सही माना में काउंटर कयो वञे। जेसि ताईं सियासत मां इहा जेका मजबूरी ऐं मसलियत वारो जेको ख़तमु न थींदो अंसर, तेसि ताईं जेको आहे अमन न थींदो। इहे वक़्ती तौर ते जेको आहे सो आरज़ी अमन थींदो आहे, इहो अमन में जेको आहे सो वक़फ़ो ईंदो आहे। सो इहो वक़फ़े सां इहा बदमनी थिए थी पई। जीअं बजाराणी साहिबु, अब्दुलहफीज़ साहिबु सही चयो त छोटू गैंग खे कीअं फौरी तौर काउंटर कयो वियो पंजाब में, ईअं हिते बि करणु खपे। भई जे पुलिस वटि उहा जदीद हथियार न आहिनि, उहा ट्रेनिंग जी तरबियत न आहे, त हिनखे अनाज मसइलो न बणाइजे, उनजी तावन जे लाइ रेंजर्स खे घुरायो वञे, फ़ौज खे घुरायो वञे, उहो अमन कराए हलिया वेंदा। उनखां पोइ वरी पुलिस खे तव्हां नॉर्मल हालतुनि में अची करे इस्तेमालु कयो। त जेकॾहिं सिंध जे अवाम सां का हमदर्दी आहे, ऐं उहा ताक़त ई तव्हांजी आहे ॿियनि सूबे जे मुक़ाबले में, सिंध में अवाम तव्हां मोहबत थो करे, उनखे मोट में अमन त ॾियो न, घटि में घटि अमन त उन्हनि जो हक़ आहे न। सो इन जे करे मां सम्झां थो त सियासत जो ई अमल दख़ल आहे हर मामले में, ऐं सियासत में जेकॾहिं नॉर्मलिटी आणणी आहे त वॾेरे खे उन मां थोरो ॿाहिरि करिणो पवंदो, या वॾेरे खे कमज़ोर करिणो पवंदो, या वॾेरे खां पुलिस खे आज़ादु करिणो पवंदो। वॾेरो पंहिंजी जाइ ते जेको बि करे, पर पुलिस पंहिंजे ताक़त सां उहो कमु करे, ऑपरेशन करे। असांखे इहो ताज़ो बयानु आयो आहे SSP शिकारपुर जो, त ऑपरेशन वरी ॿीहर 2 ॾींहंनि खां बाद में शुरू कयो वेंदो। तव्हां हिन बयान खे कीअं था ॾिसो? ठीकु आहे साईं, उहो तयारी करे कनि भले। पहिरियों जेकॾहिं उभार कयूं, तकड़ कयूं, या तयारी न हुई त बि उनजो पंहिंजो जाइज़ो वठंदा हूंदा अंदाज़ो, असांखे नथो थिए अंदाज़ो त कहिड़ी उन्हनि में कमी कोताही रही हूंदी, उनखे ठीकु करे तयारी करे ऑपरेशन कनि। पर मुंहिंजे ख़्याल में हिन जे लाइ तारीख़ न ॾियनि, टाइम न ॾियनि। उन तारीख़ टाइम ॾियण सां उनखे स्पेस मिली थो वञे, ऐं धाड़ियल जेको आहे उहो कचे मां या उन्हनि हंधनि तां निकिरी थो वञे जिते जिते ऑपरेशन थियणी आहे। सो ऑपरेशन जॾहिं बि थिए उचितो थिए, 2 ॾींहंनि या 3 ॾींहंनि जी जेका तारीख़ न ॾिनी वञे, ऐं अचानक थियण सां उनजे मथां थींदो, न त धाड़ियल स्केप कंदो, पाण लिकाए वेंदो, निकिरी वेंदो, वरी बाद में वरी जॾहिं पुलिस मोटींदी वरी मोटी ईंदो। सो इहा रांदि न हुजणु खपे, हिनखे संजीदगी सां ऑपरेशन कयो वञे, जॾहिं बि कनि संजीदगी सां कनि। वॾी महिरबानी मौलाना अब्दुलहफीज़ बजराणी साहिबु, सीनियर सहाफ़ी अदील साहिबु, असां जेके महिमान हुआ उन्हनि बदमनी ऐं क़बीलाई तकरार जे हवाले सां पंहिंजो नुक़्ता नज़र पेश कयो। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं। केसिताईं